बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामिर हुसैन। अवां सभिनी मौज़ सॼणनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भली कार। छापरू माना छप्पर या जबल जा वेठल कराची खां वठी लसबेले ताईं ऐं मलीर खां वठी थाणा बुला खान ताईं जेको छप्पर या जबल कोस्तान आहे, उते जेके हिंदू कराची में अची रहिया से सभु छापरू सर्जन था। छापरनि जा जमिली 5 वरुण आहिनि, जिन मां छापरू नालो पहिरियां ई उन्हनि जी नियात ते पियो। जे कराची जे आसपास वारे जाबलू भाङे खां कराची में आया हुआ, ॿिया थाणा यानी थाणे बुला खान खां आयल, टियां चकाई यानी चक खां आयल, चौथा घाराई यानी ॻोठ घारे तेल के मीरपुर साकरे खां आयल। पर उन्हनि जूं 2 नियातूं आहिनि, मुखी धार धार अथनि। उन हूंदे बि उन्हनि 5 नियात वारनि ते हिकु यको नालो छापरू पियल आहे। सिंधियुनि आॻियनि जा नाला जुदा जुदा आहिनि, जहिड़ो का रामवाणी, मास्तर, मोतीराम ऐं ॿिया। कराचीअ जे आसपास वारे जाबलू भाङे खां जेके छापरू आया, तिन मां मलाणी आघवारनि कराची में अची हिकु नओं धंधो खोलियो। मुलाणियुनि जो वॾो ॾाॾो मल हो, जंहिंजे नस्ल मां भाई ॾेऊमल कराचीअ खां 3 को परे मवाछ जे मैदान में समुंड जे पाणीअ जे दॿनि मां लूणु कढी गॾहनि ते लूणु लॾे 8 आने लूण जो ॿोरो कराचीअ में विकिणंदो हो। संदसि पुट तऊमल, हेमूमल, लधूमल ऐं ॿिया बि ईअं ई करणु लॻा। 1878 ईस्वी में मारीपुर लूण खाननि खोलण में हिननि मदद कई, त खेनि लूण जूं खाणियूं साल्ट पेन्स इनाम मिलियो, जे अॼु ताईं अथनि। भाई हेमूमल जो पुटु मिस्टर ताराचंद गुज़ारे वियो आहे। बाक़ी मिस्टर वीरूमल केतिरा वरिया सखर जे टेक्निकल इंस्टीट्यूट जो सुपरिटेंडेंट हो, सो अञा हयात आहे या न इहा ख़बर न आहे। हू ब्रह्मू समाजी जो हो ऐं साधू हीराननि जे झूननि संगतियुनि मां हो। उमेदु आहे त अॼु जो असांजो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त अॻिते हीअ कोशिशि कंदासीं जेके सिंध जा हिंदू आहिनि, जिन जूं नुखूं या ज़ातियूं आहिनि, त उन्हनि जी तारीख़ अवां सॼणनि ताईं पुॼायूं, त उन में असांजी वधि खां वधि मदद कयो ऐं असांखे सपोर्ट कयो। त इनशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।